कराची जिले के सचल गोठ में पीपीए के सीनियर अगवाणन ऐं नज़रअंदाज कयल कारकुननि पारां मक़ामी क़यादत ऐं PS 126 जी नई चूंडियल बाडीअ ख़िलाफ़ एहतजाजी जलसो थी गुज़रियो। जलसे में पीपी अगवान अब्दुल हक बलोच, ताज वसाण, सज्जाद बरकी, कादिर बख्श बुरफद, हमायूं खान महसूद, यूसी गुजरो के चेयरमैन नूर खान बुरफद, AD सुमरे, तारिक गाज़ी, अज़ीज़ मेमण, मोहम्मद अली हकड़े, कुर्बान खासकेली, इब्रार काज़ी सां गॾु कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अब्दुल हक बलोच, ताज वसाण ऐं ॿियनि चयो त पार्टीअ में मुसलसिल नज़रअंदाज कयो पियो वञे। हुननि चयो त लोटनि ऐं मुल्क लुटेरनि PTI मां आयलनि खे अहम उहिदा ॾिना पिया वञनि, जेका सीनियर कारकुननि सां ज़्यादती आहे। बाहर निकरे कंदो कंहिंजे जनाज़े न थो वञे उहो कीअं पार्टी मज़बूत कंदो। ऐं जेके जनरल सेक्रेटरी इंफॉर्मेशन जेको न आंदो आहे, जेको PTI में कुझु ॾींहंनि में आयो आहे, उनखे इंफॉर्म न आंदो आहे। जेके जनरल सेक्रेटरी साथ ॾेढ कमरे उनखे आंदो वियो आहे। ऐं असां वटि हिते कई जाला आहिनि। असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे PS 126 जो जेका चूंड थी आहे ऐं जेके जेके उहिदेदार हिते नामज़द थिया आहिनि, जेके मुक़ररु थिया आहिनि, उहे कंहिं बि तरह पार्टीअ सां मुख़लिस न आहिनि। इहो सोचणु खपे त हिकिड़ा माण्हू अवाम में वेही करे जेके अवाम में पंहिंजी साख रखंदड़ आहिनि उनखे नज़रअंदाज करे हिकिड़ा ख़ुशामदी माण्हू कंहिंखे चांहियूं पीआरनि था या उनजी ख़ुशामद कनि था या टिकेटूं कटराइनि था, उन्हनि खे अॻियां आंदो वञे। मां सम्झां थो इहो पाकिस्तान पीपल्स जी शेवा न आहे। तंजीम PS 126 बनी हुई है, ये एक ड्राइंग रूम में बैठ के बनाई गई है, जिनको गालियाँ गिफ्ट में दी गई हैं, उम्रों की टिकटें दी गई हैं, उसकी शवाहिद में हूँ। इस वक्त जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी जिसको बनाया गया है, आज से कुछ अर्सा पहले इसने कामरान चौरंगी में पीपल्स पार्टी के शहीद रानी की झंडे तस्वीरें जलाई हैं। जनाब को चेयरमैन आसिफ अली जरदारी साहब से और बिलावल भुट्टो साहब से मुतालिबा करेंगे कि वो बिलपुर PS 126 के 3 ओहदों को और डिस्ट्रिक्ट के डिप्टी जनरल सेक्रेटरी को हटा के दूसरे बंदे लेके आए। इंशाअल्लाह ताला PS 126 का 2018 का इलेक्शन पाकिस्तान पीपल्स पार्टी का MPA हम पाकिस्तान पीपल्स पार्टी को गिफ्ट करके इंशाअल्लाह। लेकिन सीनियर कारकुननि जेके गोलियूं खाई वेठा आहिनि, जेके पाण जे पुठियुनि ते कोड़ा हलियो खाए वेठा आहिनि, उन्हनि खे नज़रअंदाज करे कारकुननि चिता ॾिनो आहे त जेकॾहिं फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त बिलावल हाउस आॾो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाराज़ अगवाणनि ऐं कारकुननि जो चवणु आहे त हू बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कनि था त PS 126 जे चूंडियल उहिदेदारनि खे डिज़ाल्व करे नए सिर कॉमेडी जोड़ी वञे। कैमरामैन रज़ा ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।